ॾेह परॾेह में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, जोड़, मतारा, ख़ुश, ख़ैर, आफ़ियत, तबियतूं कीअं आहिनि? सॼी दुनिया जे कुंड कुड़छ में ख़ासि तौर ते पाकिस्तान जी पुराणी मिरपु ख़ासि डिवीज़न जे थरपारकर, सांगड़, उमरकोट, मिरपु ख़ासि बदीन में मौजूदु ऐं सिंध पाकिस्तान जे कुंड कुड़छ में मौजूदु मुंहिंजे धाटीअड़नि, मारूअड़नि, थरी मारूअड़नि खे सिक भरियो सलाम ऐं बॉर्डर जे हुन पार राजस्थान, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, अहमदाबाद ऐं इंडिया जे कुंड कुड़छ में वेठल सिंधी समाजड़नि खे, मारूड़नि, झांगीड़नि खे पंहिंजे पारां नमस्कार। दोस्तो कीअं आहियो? थरथाक तव्हांखे कीअं थो लॻे? ज़रूरु ॿुधाइजो, राय ॾिजो, शेयर कजो, कमेंट कजो हिन वीडियो खे। अॼोकी हिन वीडियो में पाण ॻाल्हाईंदासीं ॾेह परॾेह में मशहूरु हिंद सिंध जे मशहूरु लोक रागी हैदर रिंद जा उहे कहिड़ा गीत आहिनि जेके सुपर हिट गीत आहिनि। उहे गीत जेके दुनिया जे आर्ट मूवीज़ में फिल्माए सघजनि था। उहे गीत जिन में रासोड़ा आहिनि, जिन में लोक रस आहे, जिन में लोक रक्स आहे, जिन में मटकू डांस आहे, जंहिंमें झूमर आहिनि, जंहिंमें पाज़ेब जी झंकार आहे, जंहिंमें हथ कड़ोला आहिनि, हथ संकड़ा आहिनि, जंहिंमें ॾोरईअ जहिड़ा ख़ूबसूरत सोने साचे हेम जा ॾोरा आहिनि, जंहिंमें मुर्कियूं आहिनि, हंसलियूं आहिनि, टीलड़ियूं आहिनि, जंहिंमें थर जे लोक कल्चर जो ॿांधणो पड़ो आहे, जंहिंमें अमराणे जा ज़बरदस्त ॿेड़ला आहिनि जिनखे चूड़ा चइबो आहे सिंधी में, ऐं ॿियूं खोड़ सारियूं दास्तान जूं कई कैफ़ियतूं आहिनि जेके हैदर रिंद जे गीतनि में ॾिसी सघजनि थियूं, ॿुधी सघजनि थियूं, महसूसु करे सघजनि थियूं। त जी हा दोस्तो, पाण अॼु ॻाल्हायूं पिया हैदर रिंद जा उहे कहिड़ा गीत आहिनि जेके सुपर हिट गीत जे तौर ते मशहूरु थिया, यानी जेके तमामु घणो मशहूरु थिया ऐं सॼी दुनिया जे अंदरि फैलिजी विया। उन्हनि गीतनि में ॾोरो ऐं कजलियो गीत तोड़े जेके श्रावण जी टीज जा या ॿिया जेके गीत आहिनि उहे त मशहूरु थिया, पर कांगसियो गीत बि ॾेह परॾेह में मशहूरु थियो। साॻे वक़्तु हैदर रिंद मोराबाई गीत खे पंहिंजे स्टाइल ऐं अंदाज़ सां ॻायो आहे। बिल्कुलु अहिड़े रीति हैदर रिंद रायचंद जियो जेको मशहूरु गीत आहे लोकगीत, उन खे बि ज़बरदस्त अंदाज़ सां पंहिंजे रंग ऐं ढंग, पंहिंजे फॉर्मेट में ऐं पंहिंजे उन घाड़ेटे में हुन ॻायो आहे। हुनजो आवाज़ु ॾाढो ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत मिठड़ो आवाज़ु रहियो आहे। जहिड़ो ई मिठड़ो आवाज़ु रहियो आहे, अहिड़ो ई थर जो ई ख़ूबसूरत रागी मासूम ऐं पंहिंजी ज़िंदगी में, निजी ज़िंदगी में बि इंतिहाई प्यारो ऐं शरीफ़ुल नफ़्स इंसानु रहियो आहे, जेको लालच खां, हिर्स खां ऐं माल मिल्कियत खे गॾु करण वारी जेका डोड़ आहे उनखां तमामु घणो ॾोहें कूर रहियो आहे। ॾोहें ॾूर, ॾोहें पंध रहियो आहे। हुन कॾहिं बि इन क़िस्म जी लालच खे वेझो अचणु न ॾिनो। गुल मोहम्मद शाह गाज़ी जे मेले खां वठी हज़रत ईसन शाह मस्त अब्दाल जे मेले ताईं ऐं जेके बि सिंध जा वॾा मेला लॻनि था, उन्हनि समूरनि मेलनि मलाखड़नि में हैदर रिंद महफ़िलूं मचाईंदो रहियो आहे। न रुॻो एतिरो, पर हैदर रिंद थरपारकर ढाट राजस्थान जे हिन पाकिस्तान वारे थर में मुख़्तलिफ़ जेके ख़ुशियुनि जा काज थियनि था, शादियुनि जा काज थियनि था, या जेके इन से पंहिंजनि प्यारनि खे, मिठड़नि माण्हुनि खे को माण्हू उनजे मान में आजियाणो रखे थो, भलीकार रखे थो, त उहो मक़ामी सतह ते जेको वॾो फ़नकार रहियो अहिड़नि प्रोग्रामनि, मेड़ाकनि, मलाखड़नि जो, उहो हैदर रिंद रहियो। ख़ूबसूरत अंदाज़ सां हैदर रिंद ॾेह परॾेह में उन वक़्तु तमामु घणी मशहूरी माणी जॾहिं हुन बीन खे मुतारिफ़ करायो, जिन खे असीं पावा बि चऊं, ऐं उहे जेके आहिनि से बीन ते हिन जेको आहे सो पंहिंजी संगत ठाही ऐं उन पंहिंजो हिकिड़ो पूरो सुंग ठाहियो ऐं उन सुंग खे खणी हू ॾेह परॾेह में कुनरी, छाछरो, नंगर पारकर, मिठी, चेलार, कांटियो, अकवॾो, धूड़ गदड़े खां वठी
पारकर जे पटन खां वठी कारूंजर जे चोटीअ खां वठी ऐं कारूंजर जे दामन में रहंदड़ कोलियुनि जे रासोड़नि खां वठी कानूड़े जे मौक़े ते जनमअष्टमी जे मौक़े ते जेके ॻाइजंदड़ गीत आहिनि उन्हनि गीतनि में बि हैदर रिंद खे तव्हां ॾिसी सघो था, ॿुधी सघो था। हैदर रिंद फ़न मौसीक़ी में ख़ासि तौर ते जेका लोक गीतनि जी जेका आहे दुनिया, उन में ख़ासि तौर ते ढाटकी, मारवाड़ी ऐं थरी लोक गीत जेके आहिनि, हुन जंहिं अंदाज़, जंहिं स्टाइल में, जंहिं रिधम में ऐं जंहिं तसलसल सां मुसलसल ॻाया, अहिड़े तरीक़े सां हुन कंहिं बि ॿिए फ़नकार हिननि गीतनि खे, इन लोक रस खे नाहे ॻायो। जेतोणीकि हैदर रिंद पंहिंजी ज़िंदगी जी अधु सदीअ ताईं हुन इन्हनि गीतनि जी दुनिया ते राज कयो। ही अहिड़ो फ़नकार आहे जंहिंखे घरनि जे अंदरि मौजूदु नारियूं, ख़ासि तौर ते धीआरियूं जेके आहिनि से उहे ऐं सुहागणियूं, उहे हिन फ़नकार खे शौक़ सां ॿुधनि था। ही फ़नकार अॼु बि थर जे छकड़नि में, खेकड़नि में, थर जे लारियुनि में, जीपनि में ऐं थर जी जेका लांग जीप आहे उन में CDs ते ऐं मेमोरी कार्ड ते, MP3 जे प्लेयर ते पंहिंजी वजह ते स्टाइल सां जॾहिं इहे माइक्स ऐं इको साउंड्स जा उरूज जॾहिं आवाज़ जा वधनि था त महसूसु थींदो आहे त थर जे भिटनि में ॼण ज़िंदगी साह थी खणे ऐं पोइ उन साह खणंदड़ ज़िंदगी जे अंदरि दर्द आहिनि, विछोड़ा आहिनि, ख़ुशियूं आहिनि, मेड़ा आहिनि, मेल मिलाप आहिनि ऐं पंहिंजे मिटनि माइटनि जा रिश्ता ऐं उन सां गॾोगॾु उहे जेके रीतूं रस्मूं जेके अदा थियूं कयूं वञनि पंहिंजनि प्यारनि जे लाइ, खाद खुराक जी तयारी खां वठी हार सिंगार जे समूरनि रंगनि ताईं, सोरहनि सिंगारनि ताईं, इहे समूरियूं ॻाल्हियूं हैदर रिंद जे गीतनि में मशहूरु आहिनि। हैदर रिंद जा जेके सुपर हिट गीत थिया उन में मोराबाई, कजलियो, ॾोरो, कांगसियो, रायचंद ऐं उन खां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा मारोड़ा गीत, शादी जा गेच, सहरा, लाॾा, इहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि से गीत हैदर रिंद जा दुनिया जे कुंड कुर्छ में अॼु बि जिते थरी, ढाटकी ऐं मारवाड़ी माण्हू मौजूदु आहिनि, ख़ासि तौर ते बॉर्डर जे हुन पार इंडिया जे राजस्थान, बाड़मेर, जैसलमेर, जोधपुर ऐं ॿिया जेके बि लाॻापियल जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में तमामु वॾे शौक़ु ज़ौक़ सां ॿुधा वञनि था। जेतोणीकि हैदर रिंद हाणे हिन दुनिया में मौजूदु न आहे, पर हुनजो आवाज़ वॾे हिकिड़े स्टाइल ऐं अंदाज़ सां ऐं इंतिहाई प्यार ऐं मोहबत सां सॼी सिंध जे अंदरि मारू माण्हुनि जे दिलनि में वसे थो। ख़ासि तौर ते वसकारे जे ॾींहंनि में भलो वसकारो ऐं उन खां पोइ हैदर रिंद जे गीतनि जी गुंजार, इहो हिकिड़ो मंज़र बि ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत मंज़र आहे। दोस्तो, अॼोकी वीडियो में हैदर रिंद बाबति एतिरो ई, मिलंदासीं ॿी वीडियो।